ॿुधायां मसूबुर्गली लॻ मियाणी जंग जे यादगार क़ब्रुनि में जिते जनरल जान मोहन टालपुर जी क़बर आहे उते हिननि जी 1883 में जेका जंग लॻी 17 फेबरवरी ते अॼु 17 फेबरवरी आहे। उन हवाले सां हिते मियाणी जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ हिननि जी वरसी मल्हाई बि वञे। अचो त हिते जेकब न्यूज़ पारां हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो छा चवणु आहे। मियाणी जे कब्रिस्तान ते असां ॼाई जेका मीरनि जी अंग्रेज़नि जी जंग थी अॼु 17 फेबरवरी हुनजो असां ॾियारो मल्हायो आहे। हर साल मल्हाईंदा अचूं पर सकाफ़त खाते पारां का बि सहूलियत न आहे, का बि देखभाल न आहे, न कंहिं को रोड रस्ते जी सहूलियत आहे। तव्हां क़दीमी मस्जिद ॾिसंदो त क़दीमी मस्जिद खे का बि सार संभाल कान्हे ऐं क़बरुनि जी तव्हां हालत ॾिसंदो को देखभाल करण वारो कोन्हे ऐं का दीवार कान्हे। ऐं सकाफ़त खाते जे मिनिस्टर ऐं CM सिंध साईं मुराद अली शाह ऐं ज़िले इंतिज़ामिया खे अपील कंदुमि त बराए महिरबानी करे हिन मीरनि जे कब्रिस्तान जी देखभाल कई वञे। जी बिल्कुलु हिते जेको आहे रुपयो बि ख़र्चु न करे वियो आहे। सिंध जी सकाफ़त खाते में करोड़ रुपयनि जी बजेटूं अरबनि जूं बजेटूं आहिनि, मगर सकाफ़त खातो ख़बर कोन्हे किथे सुतल आहे। सकाफ़त खाते वज़ीर CM सिंध ख़बर कान्हे जेका बजेट आहे सकाफ़त खाते उहो किथे पे ख़र्च थिए। हितां पाण ॾिसी सघो था त क़बरूं सॼियूं मिसमार थी वियूं आहिनि, न चौधीवारी आहे न रस्तो आहे अचण जो। हीअ असां हर साल जेका अची हिते मल्हाईंदा आहियूं, मगर सकाफ़त खातो या ॿियो ज़िले इंतिज़ामिया जो को बि तवजो न आहे हिन पासे। तव्हां पाण ॾिसी सघो था त क़बरूं सॼियूं मिसमार थी वियूं आहिनि ऐं करोड़ रुपया अरब रुपया बजेटूं हूंदे हुकूमत जूं सिंध हुकूमत जूं ख़बर न आहे कंहिंजे ऑफिसनि पियूं वञनि ऐं हीअ जेके सॼियूं क़बरूं ऐं जेके बि सभु मिसमार थी विया आहिनि। ऐं जेको हीअ क़बरुनि जी कंडीशन आहे इहा तव्हां बि ॾिसी सघो पिया, न केरु हिते अचे थो न छा। मीर जान मोहन टालपुर जेको मियाणी जंग में शहीद थी चुको आहे, इन जी असां वरसी मल्हाए चुका आहियूं। असां पाण ख़ुदि 2 महीना अॻु में हिते आयो हुअसि, हिते जो नज़ारो करे वियुसि, इंटरव्यू बि किन खां मूं वरितो हो, तॾहिं बि इहा ई कंडीशन हुई, न हिते रोड रस्ता न छा। ऐं हुकूमत सिंध खां गुज़ारिश कंदसि त जेको सो हिते अची ख़ुदारा देखभाल कनि। बसि हीअ तव्हां ॾिसो था त हालत छा लॻी पई आहे। अॼु मीर जान मोहम्मद टालपुर जो जेको आहे सो ॾियारो आहे मियाणी जंग जे हवाले सां। अॼु दोस्त वेझा सलाणनि जिन हिन यादगिरी कई आहे ऐं हिते ॾियारो जो प्रोग्राम रखियो आहे। हिते अची करे हालत ॾिसिजे पई त कब्रिस्तान जी त हालत तमामु घणी ख़राबु आहे। हीअ जल्दी मां जल्दी तवजह जो तलबगार आहे ऐं गवर्नमेंट खे खपे त हिन ते जल्दी ध्यानु ॾे, चौधीवारी ॾे। आसे पासे में कब्ज़ा थी विया आहिनि, उन्हनि ते बि एक्शन खणे ऐं अचण जो गस बि न आहे। उहा बि हिकिड़ो कचो रस्तो पटड़ी आहे, साफ़ु तमामु सोढ़ी आहे, गाॾी बि नथी अची सघे। हिन जा रस्ता एसी ताणी रस्तो पको कराए ॾिनो वञे ऐं जेके बुनियादी मसइला आहिनि इन्हनि ते तवजह ॾिनो वञे। ॻाल्हि ॿोल ॿुधी पोरियत मज़ामन अॻवाणनि जी ऐं ॿियनि जिन जेके पंहिंजा जेकब न्यूज़ सां वीचार वञा, जिन जो चवणु हो त सकाफ़त खातो हैदराबाद बि हिन मियाणी जे शहीदनि खे बि विसारे वेठो आहे। जॾहिं त हिते जे जनरल जान मोहन टालपुर जूं क़बरूं ऐं ॿियनि जनरलनि जूं क़बरूं आहिनि, पर हिते तव्हां ॾिसंदो त मिसमार थियणु लॻियूं आहिनि। जॾहिं त हिते तारीख़ी मस्जिद पिणु मौजूदु आहे जेका इंतिज़ामिया जी बेहिसी जे करे उहा मिसमार थियणु लॻी आहे। जॾहिं त हिते जे रहवासियुनि चयो हिननि जे हिते जे रहवासियुनि अपील कई आहे सकाफ़त खाते जे मिनिस्टर खे त ख़ुदारा सकाफ़त खाते हिन ते हैदराबाद जे इलाइक़े ते नज़र विझे ऐं जनरलनि जी क़बरुनि ते कुझु तरक़ियाती कमु कराए। कैमरा टीम सां गॾु नूर मोहम्मद तुर्क, जेकब न्यूज़, मसूबुर्गड़ी।